मीरपुर माथेलो वेझो ज़मीन जे मालिकी तां मलिक बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 2 वरहनि जो मासूम नीगर लताड़जी फौत। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ करीम बख़्श मलिक में ज़मीन जे मालिकी वारे मामले तां मलिक बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में थियल झेड़े में ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लठियुनि ऐं सिरोटनि जो वसकारो लाहे ॾिनो, जॾहिं त झेड़े दौरान 2 वरहनि जो मासूम नीगर मोहम्मद हसन मलिक पुट सूमार मलिक लताड़जी फौत थी वियो आहे। जंहिं खां पोइ मासूम नीगर जे वारिसनि वालिदा ज़ीनत मलिक, असगर मलिक, अकबर मलिक, मुनवर मलिक ऐं ॿिनि फौती मासूम नीगर जो मढ़ खणी एसएसपी ऑफिस घोटकी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ फौती नीगर जे अमड़ ऐं ॿिनि वारिसनि इल्ज़ाम हणंदे चयो त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि ग़ुलाम फरीद मलिक, सदाकत मलिक, आदिल मलिक, शमन मलिक ऐं ॿिनि संदनि ज़मीन ते कब्ज़ो कयो ऐं हू कब्ज़ो छॾाइण लाइ ज़मीन ते पहुता त जवाबदारनि मथनि हमलो करे ॾिनो ऐं हमले दौरान 2 वरहनि जो मासूम नीगर मोहम्मद हसन मलिक जी भाटिजी फौत थी वियो आहे, जॾहिं त लठियूं लॻण करे 2 ॼणा ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। हुननि चयो त मासूम नीगर जे फौत थियण बावजूदि घोटकी पुलिस केस दाख़िल करण खां जवाब ॾेई छॾियो आहे। हुननि एसएसपी घोटकी समेत ॿिनि लाॻापियल इख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त जेसीं ताईं मुख़ालिफ़ धुर मथां केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे, ओसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। लतीफ़ लेगारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुर माथेलो।